बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अज सबक 12 दर्जे 6 मां जंहिंजो उनवान आहे सनत ऐं ज़राइत। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आधर भाव माना भली कार चवण। लफ़्ज़ ज़रई माना ज़राइत वारो। लफ़्ज़ सनत माना कारीगरी। लफ़्ज़ ईजाद माना ठाहिण। लफ़्ज़ पाञारी माना काठ जो अहिड़ो फ्रेम जंहिंमें ॾांदनि जी ॻिचिन खे क़ाबू कयो वेंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे उपत माना आमदनी या पैदावार। लफ़्ज़ मॉडल माना नमूना। लफ़्ज़ छटाई माना छटण। लफ़्ज़ कीड़ा माना जीत। पोइ लफ़्ज़ आहे आज़माया विया माना चेक कया विया। लफ़्ज़ ज़ाब्ते माना क़ाइदे। लफ़्ज़ जदीद माना नवां। लफ़्ज़ सांढे माना महफ़ूज़ कंदे। लफ़्ज़ ॼाण माना मालूमात। लफ़्ज़ रसाई माना पहुचाइण। लफ़्ज़ हरारत माना गर्मी या तपश। लफ़्ज़ खुशहाली माना सुखियाई। मश्क नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल नंबर पहिरियों, शागिर्दनि खे ॿनीअ मां गुज़रंदे छा नज़र आयो? जवाब, शागिर्दनि खे ॿनीअ मां गुज़रंदे मशीनियूं नज़र आयूं। बे सवाल नंबर ॿियो, ज़रई साइंस जी तरक़ी कहिड़नि ॿिनि शोबनि सां थी आहे? जवाब, ज़रई साइंस जी तरक़ी सनत ऐं ज़राइत जी शोबनि सां थी आहे। जीम सवाल नंबर टियों, उस्ताद ॿारनि खे कहिड़े ज़रई फार्म जो सैर कराइण वठी वियो? जवाब, उस्ताद ॿारनि खे ज़रई फार्म टंडोजाम यूनिवर्सिटी जो सैर कराइण लाइ वठी वियो। दाल सवाल नंबर चोथों, पुराणे ज़माने में पोखाई कीअं कई वेंदी हुई? जवाब, पुराणे ज़माने में नाड़ीअ ज़रिए पोखाई ॾांदनि जी मदद सां कई वेंदी हुई। ॿियो वरी ज़मीन खे पाणीअ सां भरे उन में ॿिज छटियो वेंदो हो। हे सवाल नंबर 5, हार्वेस्टर मशीन कटाईअ खां सवाइ ॿियो छा छा कंदी आहे? जवाब, हार्वेस्टर मशीन कटाईअ खां सवाइ अन्न ऐं बोह अलॻि अलॻि कंदी वेंदी आहे। वाव सवाल नंबर 6, कहिड़ा फ़सुल असांजी ख़ुराक जो अहम हिसो आहिनि? जवाब, कणक, चांवर, दालियूं ऐं सायूं भाॼियूं असांजी ख़ुराक जो अहम हिसो आहिनि। नंबर ॿियो, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मालूमात, सनअत, खुशहाली, दारोमदार, हरारत, फ़राहमी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं हिननि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ मालूमात माना ॼाण। जुमिलो लिखंदासीं, शागिर्दनि उस्ताद खां मशीनुनि बाबति मालूमात वरिती। पोइ लफ़्ज़ आहे सनअत माना कारीगरी। जुमिलो लिखंदासीं, अॼुकल्ह सनअत जो दौरु आहे।
पोइ लफ़्ज़ आहे ख़ुशहाली माना सुखियाई। जुमिलो लिखंदासीं सनत जे करे ख़ुशहाली आई आहे। पोइ लफ़्ज़ आहे दारो मदार माना आधार। जुमिलो लिखंदासीं असांजे मुल्क जी 70% आबादीअ जी गुज़र सफ़र जो दारो मदार ज़राइत ते आहे। पोइ लफ़्ज़ आहे हरारत माना तपश। जुमिलो लिखंदासीं गर्मियुनि में सिज जी हरारत वधीक हूंदी आहे। लफ़्ज़ आहे फ़राहमी माना मौजूद करे ॾियणु। जुमिलो लिखंदासीं टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटीअ में फ़सुलनि खे पाणीअ जी फ़राहमीअ जो मुकमिल बंदोबस्तु आहे। नंबर 3 जुमिला दुरुस्त तरतीब सां लिखो। जी दोस्तो हाणे ही जुमिला आहिनि, इन्हनि खे दुरुस्त तरतीब सां लिखंदासीं। जुमिलो पहिरियों जे ज़रई फार्म मैनेजर सां ख़ुशी ॾिनी इजाज़त। जुमिले खे दुरुस्त तरतीब सां लिखंदासीं ज़रई फार्म जे मैनेजर ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी। जुमिलो ॿियो ॿारनि उन वक़्त खे जा ज़रई मशीनुनि ॾेखारिया मॉडल विया। जुमिले खे दुरुस्त तरतीब सां लिखंदासीं उन वक़्तु ॿारनि खे ज़रई मशीननि जा मॉडल ॾेखारिया विया। जुमिलो 3 हिकु भाॼियुनि उन तरह ॿार जे तरफ़ फ़सुल विया। जुमिले खे दुरुस्त तरतीब सां लिखंदासीं इन तरह ॿार भाॼियुनि जी हिकु फ़सुल तरफ़ विया। जुमिलो चोथों खे अहसासु हुननि वक़्त जो ई रहियो न हो। जुमिले खे दुरुस्त तरतीब सां लिखंदासीं हुननि खे वक़्त जो अहसासु ई न रहियो हो। नंबर 4 ज़मीर हाज़िर जेको मौजूदु हुजे या जंहिं सां ॻाल्हाइजे। जीअं तूं तव्हां अव्हीं अव्हां इहे ज़मीर हाज़िर आहिनि। ज़मीर ग़ाइब जेको ग़ाइब हुजे। जीअं हू उहे उन्हनि इहे ज़मीर ग़ाइब आहिनि। हेठियुनि जुमिलनि मां ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ाइब चूंडियो। जी दोस्तो हाणे ही जुमिला आहिनि, इन्हनि में ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ाइब चूंडींदासीं। जुमिलो पहिरियों हू काल्ह आयो। हू हिते ज़मीर ग़ाइब आहे। जुमिलो ॿियो अव्हीं केॾांहुं पिया वञो। अव्हीं हिते ज़मीर हाज़िर आहे। जुमिलो 3 उहे हलिया विया। उहे हिते ज़मीर ग़ाइब आहे। जुमिलो 4 तूं काल्ह स्कूल वियो हुएं। तूं हिते ज़मीर हाज़िर आहे।